अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। तव्हांखे ठिकराटे खां ख़बर ॾींदा आहियूं त ठिकराटे समेत आसपास जा केतिराई रोड तामीर न थी सघिया आहिनि। केतिरी रोडनि जी पुलूं भगल पन्नो आकिल सखर खानपुर मेर ॾहें सफ़र करण ज़िंदगी सां खेॾण बराबरि अक्सर रोडनि जी हालत ख़राब हुजण करे हादसा रोड जो मामूल बणियल आहिनि। वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे अली अकबर मेर पंहिंजी इन रिपोर्ट में। ठिकराटे समेत आसपास जा केतिरा ई रोड तामीर थी न सघिया। केतिरनि ई रोडनि जूं पुलियूं भॻल पन्नो आकिल सखर खानपुर मां सफ़र करण ज़िंदगी सां खेॾण बराबरि अक्सर रोडनि जी हालत ख़राब हुजण करे हादसा रोज़ जो मामूल बणियल आहिनि। रूपर नांगोरो वस डंडी सुल्तानपुर समेत केतिरनि ई रोडनि जा टेंडर पास थी चुका आहिनि पर रोड ऐं पुलियूं तामीर न थी सघिया। दिलवश पुल नबी शाह पुल डंडी मोड़ ख़तरनाक मंज़र पेश करण लॻा। हितां जे सियासी समाजी माण्हुनि साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असांजे ॻोठनि जा रोड ऐं पुलियूं तामीर न थियण करे सख़्तु तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। हिननि जो वधीक चवण हो त इमरजेंसी वारी हालत में असांखे वॾी मुश्किलात सां मुंहुं ॾियणो थो पवे। हिननि आला अमलदारनि तोड़े नेब FI एंटी करप्शन समेत हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो कंदे घुर कई आहे त लखें रुपयनि जी करप्शन थियल आहे ऐं उन जी जांच कराए करप्ट ठेकेदारनि ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई करे ठिकराटे समेत आसपास जा मंज़ूर थियल रोड ऐं ख़तरनाक पुलियूं तामीर करे माण्हुनि जूं ज़िंदगियूं बचायूं वञनि ऐं सफ़र आसान बणायो वञे। अली अकबर महार अवामी न्यूज़ ठिकराटो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।